कहीं भी नबी जे उम्मत में पैदा करे छड़े उन खां पुछण वारो तो कोई न हुयो। तव्हां असां सजी जिंदगी मुसल्लो विछाए जेकॾहिं न मुझे करीम रब जो रुगी इहो हिकड़ो थोरो गायूं त मुझा मौला तुझा लख लख एहसान जो पांजे महबूब जो उम्मती बनाए जिंदगी थोरी आ एहसान अञा वडो आ। छो तो मुफ्त में बनाई न कोई तवां सा तकलीफ महबूब जो उम्मती हुजण जे ला कोन कई। बस जीजल अमड़ जे पेट मां निकतासी दाई वेचारी पानी जो ढुकड़ो नाए वेंजारियो बाबा सही आयो अचे कन्न में अजान दई मुबारक दिनई तो तोखे मुबारक जो महबूब जे उम्मत जे घर में पैदा थी। दोस्त इया का तकलीफ कई सी तवां साजे बाबा के हा तौफीक कह दिनी चो मुझे करीम रब दिनी मुफ्त में तवां सा के मुझे मौला पांजे महबूब जो गुलाम बनायो। मुझा दोस्त पांजे महबूब जो गुलाम हर एक के कोन बनाइबो आ जेते राज थींदो आ उन के पांजे यार जो गुलाम बनाइबो आ। यकीनन मुझो अल्लाह राजी थियो तदे तवां असा के पांजे महबूब जी रब गुलामी अता फरमाई चयो त मुझा बेनियाज रब तुझा लख एहसान त पोइ अचो त हिन शहर सा गड मुझे आका जे मिलाद जी शुरुआत कयूं। लेकिन उन खा पहरी मुखे इब्तदा में गाल करनी ज़हन मां लही वई। अज जी महफिल जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिया इन सब जो सवाब मियां फकीर जाहिद हुसैन चन्ना उन जे वालिदैन जे रूहानी के छो त जदे इश्तहार छप रही तदे हुन जो हिकड़ो बाबा सही पांजे करीम रब दे वियल हुयो। बाद में हुन जे जीजल अमड़ के भी अल्लाह ताला पांजे जात दे घुराए वरतो। छो त दोस्त जी उनन के जन जीव सेखारियो जे ही दोस्त हेडी कावशू न करे हा त तवां सा जी मुलाकात कोन थे हा त पोइ अचो त सभई गजी चऊं त मुझा मौला मुझे महबूब मदीने वारे मीर जे सजी उम्मत जी मगफरत फरमा। खुसूसन असा जे दोस्त जाहिद हुसैन ऐं उन जे भाइरन हेडो वडो मुझे महबूब जे मिलाद जो प्रोग्राम कयो। या अल्लाह उन जे अब्बे अम्मा जी मगफरत फरमा उनन के पांजे अनवारे रहमत में जगहूं अता फरमा उनन जे कब्रन के जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बनाए छे। मुझे महबूब जे मिलाद में अचण वारा अज मुखे खुली गालाइणो आ अगर बाहर सी पियो थे पर हिते सी भी कोने को या तवां जे इश्क जी गर्मी है या तवां जे मोहब्बत जी गर्मी है न त आऊं बेकार मानू सुस्त हाँ मुखे बाहर भी सी वरायो हो मन खुदा करे तवां जे मोहब्बत इश्क जे सदके अल्लाह ताला असा के भी को मोहब्बत जो जरड़ो पांजे यार जो अता फरमाए। मुझा दोस्तों मुझा महबूब मुर्शिद करीम सजन सही दामत बरकातुल आली सालियाने इज्तिमा में पांजे आशिकन के फरमाइन पिया त ओ फकीरो तवां जे अचण जे करे जेको मुझे रब जे रहमत जो नुज़ूल थियो सच इहो आ मुझा दोस्त त जडे तवां जेड़ा नेकोकार शख्स गड थींदा हन त अल्लाह जी रहमत खास थींदी आ। तवां जे सदके जो मां गुनाहगार भी पुरोमीद आया त इंशाअल्लाह ताला मुझो रब तवां भलारन जे सदके मु गुनाहगार जी झोली के भी पांजे रहमतुन सा भरपूर फरमाईंदो। मुझा प्यारा दोस्त अजीज मिलाद रुगी जेको जलसो कराइंदो आ या खर्च कंदो आ रुगी मिलाद उन हिकड़े जो ना है या थोड़ी गाल समझाए वञा। नमाज जो जडे टाइम थींदो आ त नमाज पढ़ाइंदो पेश इमाम हिकड़ो आ या 15-20 पढ़ाइंदा आहिनि
हिकड़ो पढ़ाईंदो हिकड़ो वा उन जे पुठियां 100,000 जी जमायत हुंदी आ पोइ नमाज उन हिकड़े पेश इमाम जी थींदी आ या सभिनी जी थी वेंदी आ सोचे पो बुधाइजो सभिनी जी थी वेंदी आ फर्क इहो आ जो मुझे रब जे ज़ात इमाम के चूंडियो आ इमामत जे ला ऐं मुक्तदिन के चूंडियो आ उन जी इक्तदा करण जे ला बस हिते भी इहो साॻियो फर्क आ मीलाद जे ला मुझे करीम रब सभिनी तव्हां सा के चूंडियो आ तौफीक अता फरमाई आ पो ज़ाहिद हुसैन उन जे भाइरुन के अल्लाह तौफीक अता फरमाई अगवाणी तहां कयो बाकी मियां रसूल बख्श या ॿिया जेके दोस्त आया नाला नथा अचन उन्हनि खे अल्लाह अचण जी तौफीक अता फरमाई मीलाद रब सभिनी खे नसीब कयो आ इंशाअल्लाह मीलाद जे सदके सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा हिन शहर सां छो त मां मीलाद ते खुली ॻाल्हाइण थो चाहियां 12 महीने प्रोग्राम वरी जल्द में त अचण नथो थे मीलाद करण ऐं न करण बिन्ही ते खुली ॻाल्हाइण थो चाहियां ऐं ॻाल्हाईंदुसि इंशाअल्लाह ताला पर इहा श्योरिटी बिफोर ॾियण थो चाहियां ॻाल्हाइण खां पहिरीं त तसल्ला कयो त जेको टाइम बि ही सजण साईं जो ग़ुलाम ॻाल्हाईंदो ज़ुबान मां नाशाइस्ता अल्फाज न निकिरंदो चओ इंशाअल्लाह ताला एड़ी बोली ॻाल्हाए भी जो पंहिंजा त पंहिंजा हन पर जे करे कुंड पासे में को न मीलाद करण वारो बि ॿुधे त उन भी सुभाणे एहसास पैदा थे त भला माण्हुनि खां लिकी ही सही पर यार जो मीलाद जरूर कयां इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला हिन शहर सां इन महफिल जो आगाज कयां महफिल जो आगाज न थी चुको आहे पर पंहिंजे इन स्पीच जो आगाज कयां त अचो वेही कयूं गॾिजी सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं अचो वेही कयूं गॾिजी सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया जंहिंजे सदके उन यतीमन यार जूं ॻाल्हियूं छो त पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब खे पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब के मौला हुयो अव्वल आयो आखिर उन सच्चे सरदार जूं ॻाल्हियूं अदा जुड़ी दुनिया जंहिंजे सदके तहीं यतीमन यार जूं ॻाल्हियूं हुस्न यूसुफ मथां हिकड़ी अदा शैदा ज़ुलेखा थी पर किरोड़े ॾिसो ही थिया आशिक किरोड़े थिया जंहिंते आशिक उन सुणे मन ठार जूं ॻाल्हियूं जुड़ी दुनिया जंहिंजे सदके
कहीं यतीमन यार जूं गालियूं हाणे पांजे ज़हन के तैयार कर अजीज दोस्त इंशाअल्लाह ताला पांजे आका जी विलादत भी बयान कंदुस लेकिन पहरी इहो अर्ज करण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त अजीज मुझे आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मीलाद करण जी तौफीक सब कंखे कान मिलंदी आ उनखे मिलंदी आ जंहिंखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे निगाहे ख़ास सां नवाज़ींदो आ सब कंखे मीलादे मुस्तफ़ा जी तौफीक कान मिलंदी आ अल्लाह जा बानिड़ो जंहिंते निगाहे ख़ास थींदी आ उनखे ई मुंहिंजो करीम रब तौफीक ता फरमाईंदो आ आस्ते आस्ते जेसी गरम थियण खां पोइ तव्हां पाणे गरम थींदो पर थोरो गलो खुले मुंहिंजा प्यारा दोस्तो छो त उन दोस्त जे दावत ते आयो आहियां जेको वीचारो हितां खां ओ काछे सूदो पंध करे ईंदो आ त मुंहिंजा प्यारा दोस्तो अचो त सोने करीम रब जे मिठड़े कुरान करीम खे लोली ॾियां छो त सजण साईं जो गुलाम जो इहो ऐलान हूंदो आ त इंशाअल्लाह ताला पूरी कोशिश कबी त जेका ॻाल्हि कई वञे उहा कुरान हदीस मां साबित करे ॾेखारजे मुझे बेनियाज रब जा बानिड़ो मुझे करीम रब कुरान करीम जे अंदर फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून मुझे बेनियाज रब पांजे सोने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो कुरान करीम के नाज़िल भी असां कयो वा उन कुरान करीम जे हिफाजत जो ज़िम्मो भी रब चवे त असां पाण खयो वा अल्लाह जे ज़ात ओहो ज़िम्मो पूरो करे भी ॾेखारियो आ हज़ारन जो इज्तिमा मौजूद आ प्यारे गोठ जे अंदर हर मुसलमान जे घर में कुरान करीम मौजूद हूंदो जेकॾहिं सभई तव्हां सां पंहिंजे घरों कुरान करीम खणी साम्हूं रखूं ज़बर ज़ेर जो फ़र्क़ भी मौजूद नाहे पक थी वई त अल्लाह जेको वाइदो कयो आ उहो वाइदो पूरो भी करे ॾेखारियो आ लेकिन अल्लाह वाइदो भी कयो आ पूरो भी कयो आ लेकिन अल्लाह पूरो कीअं कयो आ अल्लाह चाहे हां त पंहिंजे कुरान जे हिफाजत जो वाइदो पूरो करण जे लाइ इहा ड्यूटी मलाइकन जे मथां रखी छॾे हां न मुंहिंजा दोस्त मलाइकन खे रब ड्यूटी कान ॾिनी इन ड्यूटीअ जे लाइ मुंहिंजे अल्लाह इंसान ज़ात के भी कोन ॾिनी कंहिं खानदान के भी कान ॾिनी कंहिं मखसूस कबीले के भी कान ॾिनी अमीर गरीब जो भी अल्लाह फर्क कोन रखियो मुझे बेनियाज रब कायनात के बुधायो ओ कायनात वारो मां अल्लाह जी मर्जी आ जह कबीले मां जह खानदान मां जह इलाके मां जह गोठ मां जह घर मां जह शहर मां जह बस्ती मां जह वाहन मां जह के मां अल्लाह चूंटिया पंहिंजे कुरान जे हिफाजत ला उनके कुरान करीम याद करण जी ताकत ॾेई थो छॾियां
हिकड़े घर में मानू 50 कुरान जा हाफिज नाहिन। प्यारे गोठ जे अंदर 20,000 जी मखलूक रहंदी हुंदी, उहे 20,000 मानू कुरान जा हाफिज नाहिन। आहिन त मुसलमान आहिन भी कलमे वारा। पो सबब कहिड़ो आ? जेको चाहे चाहींदो त सब को आ मां कुरान करीम जो हाफिज बण जा, मगर बणजी कोन सघंदो आ। छाजे करे कुरान करीम जो हाफिज उहो थींदो आ गाहे खास मुझे करीम रब फरमाइंदो आ। अल्लाह जी ज़ात जेते निगाह कदो आ उनके कुरान करीम जी हिफाजत दींदो आ। पर मुझे दोस्त अजीज कुरान करीम जो जिम्मो अल्लाह खयो हिफाजत तो असामा जेके चूंडियो उनखा कराई। मुझे महबूब मुस्तफा जे शान जो जिम्मो भी रब खणी चयो वरफना लक जिक्रक। उन बेनियाज रब ऐलान कयो ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब मां अल्लाह तो के शान वारो बनायो त आ। पर क़यामत ताईं तुझे शान जे बुलंदी जो जिम्मो भी रब फरमाए थो मां करीम रब पाण खणी छड्यो आ। जिया कुरान करीम जे हिफाजत जे ला मुझे बेनियाज रब चूंड कईया, ये मुझे मुस्तफा करीम जे शान जे हिफाजत लाभ मुझे रब चूंड करे छदिया। जेके कुरान करीम जे हिफाजत जे ला रब जुल जलाल चूंडियो आ उन ते नालो कुरान करीम जो हाफिज पहजी वयो हुआ। जेके मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शान जे बुलंदी जे सर बुलंदी जे करण ला मुझे करीम रब जी चूंड कईया उन ते नालो दुनिया में मिलाद करण वारो पइजी वयो आ। एतिरो जो मूंखे थधो कयो त वरी ठरी वेंदुसि। थोड़ो ॿुधो मूंखे गरम थियण ॾियो, विच में नारन खे थोड़ो घड़ी खन छॾियो त मां थोड़ो गरम थियां। जॾहिं मां गरम थियुसि पोइ तव्हांखे नारे जो इंशाअल्लाह टाइम ई कोन ॾींदुसि। पर मूंखे ॾिसो न वरी अगारो लोई लही वई, वरी हाणे मूंखे लोई पाइणी पइजी वई। बेशक नारो भी इश्क जी अलामत आ, महबत वारन के हरण घुर्जे, पर थोड़ो मूंखे डर ॾियो त मां गरम थियां। हाणे वरी मुंड खां वरी शुरू कयां, जिते छॾी मुने खां वरी न वरी वल मुंडो। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज मुझे बेनियाज जे कुदरत दे निहार उन बेनियाज रब जे ज़ात पांजे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत सब के विरसे में कान दिनिया। मुझे बेनियाज रब पांजे प्रिय जे मोहब्बत जो जरड़ो उनन जे विरसे में दिनो आ, जन जे दिलन के मुझे बेनियाज रब चूंडियो आ। आस्ते आस्ते मां कुरान करीम जे दलीलन दे हलंदो वेंदुस। तू पांजे ज़हन के तैयार करे रखी वेही रह जा, छो त मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे कुरान जे दलील खां वधीक ॿियो कोई दलील कोन हूंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अजीज दिलनि में ख़याल मुंहिंजो बेनियाज़ रब पैदा कंदो आ। हेॾे हिकिड़े मिंट जे लाइ निहार हज़रत मूसा अलैहिस्सलाम कंहिंजो नबी आ, जवाब ॾे ॻाल्हाईंदो न जवाब ॾे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कंहिंजो नबी आ, चओ अल्लाह जो नबी आ। उन जी उम्मत अॼु जे कॾहिं कलमो पढ़ी रही आ ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, मूंखे जवाब ॾे उनखे तू मुस्लमान चवंदे या न? जवाब ॾे। चुप छो थो थी?
ओ प्यारे गोठ वारा जवाब दे न जेकरे को चवे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह उनके मुसलमान चवंदे या न चओ त कोन चवंदुस भला माथो बुधाई चओ त कोन चवंदुस छो नथो चवी छा ईसा अल्लाह जो नबी ना है चओ आहे छा हजरत मूसा अल्लाह जो नबी ना है चओ आहे जदे वहदानियत दे खुदा जो भी जिक्र करे रहो ला इलाहा इल्लल्लाह भी चही रहो मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे नबी जी भी गवाही दई रहो पो भी चवी थो मुसलमान न छाजे करे थो चवी चो त इहो शर्त मुंह न लगायो इहो शर्त त करीम रब पाण लगाए छदियो इहो शर्त इंसान तो मुंह कोन लगायो इहो शर्त मुझे बेनियाज रब जे जात लगाए छडियो कायनात के बुधायो त ला इलाहा इल्लल्लाह चवण सां रुगी मुसलमान कोन थींदे मुसलमान तॾहिं थींदे जॾहिं मुझे नबी जे मथां भी कलमो पढ़ी मुकम्मल करे वठंदे बेनियाज रब्बा पान दरवाजा बंद थो करे मूसा कलीमुल्लाह जो दर बंद थो करे ईसा रूहुल्लाह जो दर बंद थो करे थोड़ो पोइते वनी निहार मुझे दोस्त अजीज अग में अल्लाह नबियन जा दरवाजा बंद कोन कया उन्हन जे फ्यूज़ो बरकात जा दरवाजा बंद कोन कया पैगाम जा दरवाजा बंद कोन कया उन्हन जे किताबन जे कानूनन के मनसूख कोन कयो राज कहड़ो हम नुक्तो बुधाइण थो चाहियां रुगी पंहिंजे ज़हन के हाज़िर करे मुझे महबूब जा गुलाम वे ओ मुझा मुसलमान बा बेनियाज़ रब जे ज़ात चाहियो ओ दुनिया वारो दुनिया जो भी दस्तूर छो त हे जेको दीने मुहम्मदिया इहो फितरी दीन गैर फितरी नागे जॾहिं भी तव्हां कंहिं घोट जी शादी करण चाहींदा हो शामियाना घुराईंदा हो कार्ड छपराईंदा हो बिरादर घुराईंदा हो देगियूं पचाईंदा हो सब कुछ कंदा हो पर जैसे जते उहो घोट न अचे त बुधा उहा शादी थींदी या कान थींदी जवाब दे शादी त कान थींदी पर सब को पुछंदो ही हेतरो कयो थई कंहिंजे ला घोटो घोट किथे सबको सवाल कदो ओ घोट जंहिंजे लाइ सब कुछ कयो थी तेस्ते सब के जो अखियूं उन जगह ते हूंदियूं जंहिं जगह ते घोट अचण वारो हूंदो पर जॾहिं घोट ईंदो आहे सभिनी जी मुराद पूरी थी वेंदी आहे मुझे बेनियाज रब कायनात के बुधायो कायनात वारो आदम का वठी ईसा अलैहिस्सलाम ते अंबिया पैदा मा बेनियाज रब कया मखलूक रब पैदा फरमाए मगर कायनात के बुधाइण तो चाहियां मुझो रब चे तो कायनात के तो चाहियां छाजे करे सब कुछ कयम इन करे जो मता को चवे त अग में भी ये थियो न न जेसते मुझे मदीने जे मीर जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत कौन फरमायो तेसी त मुझे महबूब मुस्तफा भी दीने इब्राहिमी अख्तियार कयो हालांकि मुझे महबूब का पहरी नबी केड़ो हजरत ईसा अलैहिस्सलाम ईसा खाग में केड़ो हो मूसा अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम त घणो पो साबित थियो त कंहिं भी नबी जे ला मुमानियत कान हुई जंहिं नबी जो वणई बस ला इलाहा इल्लल्लाह चई जंहिं भी नबी के फॉलो करी जंहिं भी नबी ते कलमो पढ़ी तोखे इजाजत हुई वाह मुझा बेनियाज रब जड़े पांजे उन घोट के जलवे अफरोज फरमायो कायनात के बुधायो ओ कायनात वारो हाने सबई दर सच्चा तौरेत भी सच्चो ज़बूर भी सच्चो इंजील भी सच्चो मूसा अलैहिस्सलाम भी सच्चो ईसा अलैहिस्सलाम भी सच्चो इब्राहिम अलैहिस्सलाम भी सच्चो नबी सबई सच्चा किताब सबई सच्चा लेकिन ओ दुनिया वारो बुधो मां बेनियाज रब सभिनी दरवाजन के तालो हणी बंद थो कया हिकड़ो ही दर खोलिया तो जेको मुझे यार जे दर ते ईंदो उहो ही मारो तमाम अंबिया जा दरवाजा बंद करण वारो केरा चो मुझो कुरान पढ़ा छुतवाई इन
दीन इंदल्लाहिल इस्लाम वमन यब्तग़ गैरल इस्लाम दीना फलन युक़बल मिन्हु वहु। कहीं भी नबी जे उम्मत में पैदा करे छॾे